अस्सलाम वालेकुम या अली मदद JSN जे लतीफ़ जी धरती सिंध। यारा दोस्तों, कल्चर डे अचे पियो, उन हवाले सां सिंधी टोपी जी ख़रीदारी करण जे लाइ असां पहुतासीं लियारीअ में आगा बाबा जे नाले सां हिकु बहितरीनु दुकानु आहे। टोपी ॾाढी मूंखे पसंदि आई ऐं तमामु दोस्तनि खे पसंदि आई। ही आगा बाबा पाण आहे, लियारी में जी दुकानु आहे। हालांकि असां टोपी जेको आहे सो मां कंदकोट ऐं जैकमाबाद मां ख़रीद कंदोसि, पर रेट उतां जा हाई थी चुका आहिनि, तमामु हाई। ऐं जेका हीअ टोपी मूंखे हितां पातल ॾिसो था, ख़ूबसूरत टोपी आहे, मूंखे वणी ऐं तमामु दोस्तनि खे बि वणी। हिन जो रेट तमामु मुनासिबु आहे, तमामु मुनासिबु। तव्हां दोस्तनि खे खपे त कल्चर जे हवाले सां ख़ूबसूरत टोपियूं पियूं आहिनि, सुई जूं टोपियूं पियूं आहिनि, ॿियूं बि टोपियूं आहिनि। लियारी में आगा बाबा जी दुकानु आहे। मां नंबर मैंशन करे छॾियां थो ID ते, जंहिं दोस्त खपे त हुन सां राब्तो करे, त तमामु मुनासिबु रेट हूंदो। जी लतीफ़।